नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोटड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त कोटड़ी में नामूर शाइर अब्दुल अल नबी आज़ाद जो ऐलान सरकारी ख़र्च ते कराइण लाइ सिंध अदबी संगत शाख कोटड़ी ज़िले जामशोरो तरफ़ां शाइरनि अदीबनि ऐं लेखकनि नईम मलिक, साहिबन मेमण, अज़ीम बारेजो, असद मंगरियो, सरवर थकीराणी, अवामी इनकलाबी शाइर आशिक राधवी जी अॻवानी में अल मदीना चौक खां रैली कढे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब कोटड़ी अॻियां एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो आयो। इन मौक़े ते ज़िले राब्ता सेक्रेटरी साहिबन मेमण चयो त सिंध जो नामूर शाइर ऐं नसर ऐं नवीस अब्दुल अल नबी आज़ाद दिल जो दौरो पवण सबबि बीमारी जी हालत में केतिरनि ॾींहंनि खां बेयार मददगार वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे, पर अॼु ताईं सकाफ़त खाते पारां को बि नोटिस न वरितो वियो आहे। हिन लाइ सिंध जा दानेश्वर सकाफ़त खाते खां मुतालबो करियूं था त अब्दुल अल नबी आज़ाद जो इलाज सरकारी ख़र्च ते कराए संदसि हयाती बचाई वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।